मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां ओ सिंध मुंहिंजी अमां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां सभिनी खे भलीकार। आऊं आहियां अव्हांजो पंहिंजो अली नवाज़ आरी सर। और सामीन, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे जग मशहूर प्रोग्राम डाप जाई दस्त में असां हर हफ़्ते सिंध जे किन आम लेखकाउनि जो तारफ़, उन्हनि जे तख़लीक़नि जो इतिहास तव्हांजे अॻियां पेश कंदा रहिया आहियूं। इन सिलसिले हेठि असां हिन हफ़्ते जूं असांजूं टे मानाइतूं लेखकाऊं आहिनि डॉक्टर हमीदा खोड़ो, हुमेरा नूर ऐं खालिदा सर सोमरो। डॉक्टर हमीदा खोड़ो जो तालुक थोरे सुञाणप जेका आहे उहा सियासतदान तो रहे, सियासी घराणे सां वाबस्तु आहे। हिन जो तालुक अदब सां बि रहियो आहे। हिन अंग्रेज़ी में बि घणो लिखियो आहे, सिंधी में बि संदसि किताब छपियल आहिनि। उन खां सवाइ केतिरा ई रिसर्च मकाला जेके आहिनि मुख़्तलिफ़ रिसर्च जर्नल में छपिया आहिनि। ऐं असांजी हुमेरा नूर बहितरीनु कहाणीकार बि आहे, बहितरीनु शाइरा बि आहे, ऐं समाजी कारकुन तौर बि संदसि सुञाणप आहे। ऐं तीअं असांजी लेखिका आहे खालिदा सर सोमरो। सा पिणु सुठी शाइरा आहे, कॉलमनिस्ट आहे ऐं समाज सुधारक आहे। मुंहिंजो सामीन, आऊं सभ खां पहिरीं अव्हांजे अॻियां पेश कंदुसि डॉक्टर हमीदा खोड़ो जो तारफ़। डॉक्टर हमीदा खोड़ो 13 अगस्त 1936 ईस्वी ते ॻोठ आकिल ज़िले लाड़काणे में पैदा थी। संदसि वालिद खान बहादुर मोहम्मद अयूब खोड़ो पाकिस्तान जी सियासत जो वॾो नालो थी गुज़रियो आहे। हिन 1936 में सिंध जी बम्बई खां आज़ादी वारी तारीख़ में नुमाया किरदारु अदा कयो हो ऐं वञी उनजी हिमायत में वोट पिणु ॾिनो आहे। संदसि वालिद जो तारीख़ के पाकिस्तान खां अॻु ऐं पोइ सियासत में किरदारु सिंध जे तारीख़ जे वर्कनि में महफ़ूज़ आहे। हिन इब्तिदाई तालीम आकिल में पिराई, उन बाद कराचीअ जे सेंट जोसेफ स्कूल ऐं कॉलेज मां तालीम हासिल कई। जॾहिं त आला तालीम जी ॾिस में कैम्ब्रिज यूनिवर्सिटी इंग्लैंड मां BA ऑनर्स तारीख़ जे मौज़ू ते साल 1961 ईस्वी में डिग्री हासिल करण बाद साल 1965 ईस्वी में स्कूल ऑफ ओरिएंटल ऐं अफ्रीकन स्टडीज़ लंडन यूनिवर्सिटी इंग्लैंड मां मेकिंग ऑफ मॉडर्न सिंध PhD डिग्री हासिल कयईं। पोइ खे सेंट एंटनी कॉलेज जे ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी इंग्लैंड में सीनियर फेलो लाइ चूंडियो वियो। हिते साल 1970 ईस्वी ताईं लगातार 3 साल रहण जो मौक़ो मिलियो। हिन खे उहो एज़ाज़ हासिल आहे त उहो आला तालीम जे सिलसिले में 3 मुखी यूनिवर्सिटियुनि में पढ़ंदड़ पहिरीं पाकिस्तानी औरत आहे जे PhD डिग्री हासिल कई।
हिनखे नंढपण खां ई पढ़ाइण जो शौक़ु हो, जंहिं करे हिन पढ़ाई खां पोइ तालीम वारो शोबो ई पंहिंजे लाइ बहितर सम्झियो ऐं पैगम्बरी पेशे सां लाॻापिजी 1965 खां 1969 ईस्वी ताईं कराची यूनिवर्सिटी, पोइ साल 1973 ईस्वी में सिंध यूनिवर्सिटी में बहसियत प्रोफेसर ख़िदमतूं सर अंजाम ॾिनई। हिते पाण ज़ाती कुझु वठी पाकिस्तान स्टडी सेंटर क़ाइमु करायो। उनखां सवाइ यूनिवर्सिटी आर्ट्स जर्नल ऐं ग्रास रूट्स रिसर्च जर्नल जे एडिटर जी बानी पिणु रही। हिते पोइ डॉक्टर साहिबा दिलचस्पी वठी केतिरियूं यादगार कॉन्फ्रेंसूं मुनक़द कयूं। साल 1983 ईस्वी में यूनिवर्सिटी ग्रांट्स कमीशन जी मेंबर थी, पर 2 महीननि खां पोइ इस्तीफ़ा ॾेई सियासत में हिसो वठण जो फ़ैसिलो कयई। डॉक्टर साहिबा शुरू में सिंध जे हक़नि में ख़ुदमुख़्तियारी वारी सियासत में क़दम रखियो ऐं पंहिंजे ॾाह ऐं क़ाबिलियत जे आधार ते थोरे वक़्त में पंहिंजी जीएम सैयदी पार्टी ऐं हल्के में आम हैसियत माणी। कौमपरस्ती वारी जिदोजहद में पाण मल्हायई। साल 1983 में MRD तहरीक में सिंधनि मथां फ़ौजी ऑपरेशन ख़िलाफ़ परॾेही प्रेस वारनि खे साण करे फ़ौज पारां कयल ज़ुल्म जी निशानदेही कई ऐं मारिजी वियलनि जे माइटनि सां मिलायो। उन बाद हिन जो लाड़ो पार्लियामेंटी सियासत खां थियो ऐं क़ौमी सियासत खां पासेरी थी। हुन 1988 ईस्वी में सिंध नेशनल अलायंस जे प्लेटफॉर्म तां बेगम नुसरत भुट्टो जे मुक़ाबले में क़ौमी असेंबलीअ जी सीट लाइ फार्म भरायो। 1990 ईस्वी में जॾहिं जाम सादिक अली जी क़यादत में सिंध में निगरान हुकूमत सही त डॉक्टर साहिबा वज़ारत तालीम जे मुनसिब ते अटकल 4 महीना कमु कयो। बाद में 1993 ईस्वी में मुस्लिम लीग नवाज़ शरीफ़ ग्रुप में शमूलियत इख्तियार कयई, जिते खे सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटीअ जी मेंबर मुक़ररु कयो वियो। अरबाब गुलाम रहीम जी वॾ वज़ारत वारे दौर में उहा 2 सालनि ताईं तालीम जी वज़ीर रही। डॉक्टर साहिबा जो अदब में बि वॾियूं ख़िदमतूं आहिनि। पाण केतिरा ई बहितरीन किताब मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते लिखिया अथसि, जहिड़ोक मेकिंग ऑफ मॉडर्न सिंध अंग्रेजी में 1972 ईस्वी, सिंध थ्रो दी सेंचुरीज़ 1973 ईस्वी, पाकिस्तान एक्सपेरिमेंट इन डेमोक्रेसी 1973 ईस्वी, डॉक्यूमेंट्स ऑफ दी सेपरेशन ऑफ सिंध 1982 ईस्वी, कराची मेगा सिटी ऐं खोड़ो सियासत में हिकु ज़रूरतमंद ज़िंदगी, सिंध ऐं पाकिस्तान जी जामा तारीख़ बाबति आलमी सतह जो तारीख़ी डॉक्यूमेंट आहे। जंहिं लाइ हिन लगातार 10 साल दुनिया जे लाइब्रेरियुनि मां क़याम ऐं पाकिस्तान खां अॻु वारे दौर बाबति खोजना कई आहे। अहिड़ी तरह जॾहिं मशहूर अंग्रेज़ लेखक जेम्स बर्न्स जे अंग्रेज़ी किताब ए विज़िट ऑफ सिंध खे ॿीहर छपिरायो। किताब जो तफ़सीली मुक़दमो पाण लिखियाई। ही किताब सिंध जी अदबी, सियासी, समाजी ऐं सक़ाफ़ती तारीख़ जे हवाले सां बहितरीन दस्तावेज़ जी हैसियत रखे थो। हिन जा सभु किताब अंग्रेज़ी ॿोलीअ में सिंध जी सियासत, तारीख़, तहज़ीब ऐं सक़ाफ़त बाबति ॼाण सां भरपूर आहिनि। उनखां सवाइ पाण अंग्रेज़ी अख़बार डान ऐं ॿियनि अख़बारनि में केतिरा ई मज़मून कुल लिखिया आहिनि। हूअ केतिरनि इदारनि जी मेंबर बि रही चुकी आहे, जिन में साल 1966 ईस्वी खां 1975 ईस्वी ताईं मेंबर सिंडिकेट ऐं मेंबर एकेडमिक काउंसिल खां सवाइ मेंबर एडवांस स्टडीज़ एंड रिसर्च बोर्ड सिंध यूनिवर्सिटी साल 1980 ईस्वी खां 1990 ईस्वी ताईं, मेंबर मैनेजिंग कमेटी नेशनल इंस्टीट्यूट ऑफ हिस्टोरिकल एंड कल्चरल रिसर्च इस्लामाबाद साल 1978 ईस्वी खां 1984 ईस्वी, मेंबर गवर्निंग बॉडी मोहनजोदड़ो अथॉरिटी साल 1992 ईस्वी खां, मेंबर बॉडी पाकिस्तान अकेडमी ऑफ लेटर ऐं चेयरपर्सन सिंध आर्काइव्स एडवाइज़री बोर्ड जे उहिदनि ते रही पंहिंजे आला सलाहियतनि जो मुज़ाहिरो कयो अथई। साल 1999 ईस्वी में खेन ट्रस्ट फॉर दी वॉलंटियर ऑर्गेनाइजेशन TVO में सरकार पारां मेंबर बोर्ड ऑफ डायरेक्टर मुक़ररु कयो वियो। बाद में चेयरपर्सन जो ज़िम्मेवारियूं सौंपियूं वियूं। खेसि दुनिया जे केतिरनि मुल्कनि में पाकिस्तान सरकार पारां शरीक थींदड़ वफ़दनि में मुल्क जी नुमाइंदगी करण जो एजाज़ हासिलु आहे। पाण सियासतदान, तालीमी माहिर, लेखक, दानिश्वर खां सवाइ इंचाई सोशल आला ख़्याल, क़ौम परस्त, धरती सां मोहबत कंदड़, तरक़ी पसंद सोच जी मालिक आहे। डॉक्टर हमीदा खोड़ो साल 1969 ईस्वी में डॉक्टर अब्दुल अलीम काज़ी सां शादी कई, जंहिंमां हिकु न्याणी नुआ मारवी औलाद आहे, जा पिणु अमेरिका में तालीम हासिल करे रही आहे। सामाइन ही असांजी डॉक्टर हमीदा खोड़ो ऐं असांजे अॼोके प्रोग्राम जी हिकु ॿी अहम लेखिका आहे, असांजी निहायत ई ख़ूबसूरत शाइरा ऐं तमामु सुठी कालम नवीस ऐं कहाणीकार हुमैरा नूर।
साथ ही खड़ा साथ हो मुझे मौजूदा टाइए जी खूबसूरत शायरा कहानीकारा कलम नवीस ऐं समाजी कारकुन मेरा नूर 21 अक्टूबर 1969 ईस्वी ते पनियाकल में जन्म वरितो। संदसि वालिद प्रोफेसर शमसुद्दीन शेख लेखक ऐं तरक़ी पसंद ख़्यालनि जो मालिक हो। हुन पंहिंजे उन सोच खे अॻियां वधाईंदे पंहिंजे औलाद जी ज़हनी तरबियत कई ऐं अदबी माहौल मुयसरु करे ॾिनो। हुमेरा इब्तिदाई तालीम पंहिंजे शहर में वरिती, बाद में सोशलॉजी में मास्टर्स कई। समाजी तंज़ीमनि NGOs में कमु करणु लॻी। समाजी तंज़ीमनि सां लाॻापियल हुअण करे हिन पूरी सिंध जे वसंदनि खे घुमी ॾिठो, खोड़ सारा मुशाहिदा कया, माण्हुनि जी दर्द भरी ज़िंदगी ऐं पीड़ाउनि खे पंहिंजे अखियुनि सां ॾिठो त हुनजे अंदर में छिप पणी वेठल उहा एहसास औरत जाॻे पई ऐं पोइ हुन कलम सां नातो गंढियो। हुमेरा लिखण जी बाक़ाइदे शुरूआत 1991 ईस्वी खां शाइरीअ सां कई। हुन बाद हिन कहाणियूं ऐं कालम पुन लिखिया। पाण हिन वक़्त ताईं 100 खां वधीक कालम कहाणियूं ऐं लातदाद शाइरी करे चुकी आहे। हर लेखिका वांगुरु हिन जे लिखणनि जो बि महावर औरत ई रहियो आहे। पर हिन जीअं त समाजी सरगर्मियुनि जे हवाले सां सिंध जे ॻोठनि जा बि मुशाहिदा कया आहिनि, तंहिं करे हिन समाजी मसइलनि ते बि खोड़ सारा कालम लिखिया ऐं कहाणियूं थोरी शाइरी में बि समाजी मसइलनि जी उतार ॾिसिजे थी। हिन कालमनि खां अलावा कहाणीअ में बि पाण मोकिलियो आहे। संदसि कहाणियूं रोमानवी जज़्बातियत जे बजाए समाजी मसइलनि ॾांहुं ध्यानु छिकाइनि थियूं। उहा न रुॻो समाजी मसइलनि ॾांहुं ध्यानु छिकाए थी, पर हू उन्हनि जा जल हल बि ॿुधाए थी। इहो कहाणीअ जे लिहाज़ खां नओं ट्रेंड आहे जेको हुमेरा ॾिनो आहे। हिन खां पहिरीं रसूल दरस जे कहाणियुनि में मुसबत लाड़ा मुतारफ़ कराया विया आहिनि। बहरहाल मजमूई तौरु ॾिसे खणी त संदसि कहाणियूं प्लाट तोड़े असलूब जे लिहाज़ खां काराइजियूं आहिनि। संदसि कहाणियूं चरी आइडियल शर्त हक़ीक़त पसंद इज़त ऐं सवाब जोड़ा आसमान ते ठहनि था सिंधी अदब जूं शाहकार कहाणियूं आहिनि। हुमेरा शाइरीअ जे मैदान में वक़्ताइती आई आहे, छाकाणि हिन दौर में शाइरीअ जे किन सिन्फ़नि खे त सफ़ा विसारियो वियो आहे, जिन में काफ़ी ऐं वाई त ॼण सिंधी अदब जो हिसो ई न हुजनि। अहिड़े वक़्त में हिकिड़ी सिन्फ़ वाई सां असांजी हिन शाइरा भरपूर निभा कयो आहे। संदसि वायूं फनी तोड़े टेक्निक जे लिहाज़ खां बि समूरनि लवाज़मातनि जो पूरो कंदड़ आहिनि। संदसि वाईअ जे हिन बंद मां नाड़ेटे जी परख करे सघिजे थी। दर्द भरियूं दाऊं वीरान आगर में, दर्द भरियूं दाऊं वीरान आगर में, लुड़क लुड़क धरती ऐं आसमान आऊं वीरान आगर में। या वरी संदसि हिन वाईअ जे पस मंज़र ते थोरो गौर करे ॾिसिजे त संदसि सोच ऐं ख़्याल जी वुसत केतिरी अॻु भरी ॼल थी ॾिसिजे। अहिड़े हंधि जिते नर पखी जी छांव पई चढ़िजे उते हुमेरा जी शाइराणी नज़र कीअं थी तस्वीर छिके आम अॻियां हाणे। आगुर हवेलीअ जो लुड़कनि सां भरियल, आगुर हवेलीअ जो लुड़कनि सां भरियल, मूं जहिड़ो जीवन हर सहेलीअ जो लुड़कनि सां भरियल। हुमेरा शाइरीअ जे सभिनी सिन्फ़नि में लिखियो आहे। गज़ल नज़म ऐं वायूं हिन जे कलम मां काक कंदीअ जे कोयारनि जी कूक बणिजी उभरी आयल आहिनि। मोमल मारवी ऐं ससुई जहिड़नि केतिरनि औरतुनि जूं ज़द कथाऊं संदसि तारीरनि में ईअं समाइजी थियूं वञनि जीअं उहा पाण कंहिं थरी औरत जे भाकुर में पंहिंजो पाण खे समाए थी छॾे। बुनियादी एहसास ऐं एहसासपणो संदसि तारीरनि मां लिया पाईंदो नज़र अचे थो। अहिड़ी मंज़र निगारी संदसि हिन नज़म में थियल आहे। तूं पंहिंजी ज़िंदगी उन मर्द जे हवाले छो थी करें, तूं पंहिंजी ज़िंदगी उन मर्द जे हवाले छो थी करें जेको तोखां अॻु में माउ भेण ज़ाल ऐं धीअ दुआ में हाराए चुको आहे। मेरा जो ई ख़्यालु हिकिड़ो वॾो सवाल पए ऐं साॻे सिटा जी इन ई टॉपिक ते असांजी सिंध ऐं हिंद जा ई हलोर लेखिका वीना शरंगी जी भेण शालिनी सगर उहा तमामु सुठी शाइर आहे।
शाइर आहे उन बि अहिड़ो ई हिकिड़ो ख़्यालु पेश कयो उन जो को उनवान हुयो जॾहिं हिंदुस्तान में हिकिड़ो रिज़र्वेशन जो बिल पास कयो वियो उन वक़्तु त उन रिज़र्वेशन जे बिल ते जेको उन नज़म लिखियो ऐं उन जो थाट ऐं हिन नज़म जो थाट बिल्कुलु हिकु जहिड़ा आहिनि। हुनरा जो हीउ सुवालु को औरत खां न आहे, इहो सुवालु हिन पूरे समाज खां आहे। ईअं छो थो थिए? बहरहाल हिन नज़म में हिन हिकु औरत जी पीड़ा खे जीअं महसूसु कयो आहे तीअं पेश कयो आहे। हुनरा गज़ल बि ॾाढा पुख़्ता लिखिया आहिनि जिन मां सिंध जी सरज़मीन जे इंच इंच जी ख़ुशबू अचे थी। थर वञे थी त उते संदसि ख़्यालनि में थर जा मोर, थर जे मारवड़नि जो खुलूस, माउरनि जे अखियुनि में प्यार ऐं ममता खे पसे हू अहिड़नि ख़्यालनि जी मंदर कशी थी करे ऐं जॾहिं हू लाड जो शेर थी करे त हुनजी शाइरीअ में लाड जो फितरी उसन समाइजो वञे। हू साइबर दरिया खां ईंदड़ परदेसी पखियुनि जी सिक खे पंहिंजी शाइरीअ में ईअं थी समाए छॾे जो उन में हिकु ई वक़्तु सुगदासी चांवरनि ऐं लाड जो मच्छी पले जी ख़ुशबू ऐं ज़ाइक़ो महसूसु थिए। इहा सिंध मुशाहिदाती अख आहे जेका मंज़रनि खे कलम जे अख सां महफ़ूज़ करे छॾे। संदसि हिकु गज़ल जो ॿ सिटूं मुशाहिदे जी साख भरियूं। संग थो भञे, संग थो भञे, संग थो फुटे, संग थो भञे, संग थो फुटे, वक़्तु पियो ईअं हुस्न थो लुटे। सिंधूअ में आसा साथी अड़ा पर साथी खणा साथो मुंहिंजे, साथी खणा साथो मुंहिंजे। या वरी संदसि हिन गज़ल जो ही बंत केतिरो मानाऊं ऐं सुवाल थो उभारे। ज़रूरत खां वधि हासिल कयो, ज़रूरत खां वधि हासिल कयो, ज़रूरतनि मूंखे साइल कयो, तोखे समुंड जो दर्जो ॾेई पाण खे पाण मूं साहिल कयो, पाण खे पाण मूं साहिल कयो। ही कहिड़ो ख़्यालु असांजी शाइरा जे ज़हन मां खुटो आहे। घटि में घटि मूं अॼु ताईं अहिड़ो ख़्यालु न आहे पियो। छा ही चिटो पिटो मुशाहिदो न आहे? छा हर माण्हू ज़रूरतनि खां वधीक हासिल नथो करे? या ज़रूरतनि जे चकर में हलंदे फ़क़ीरीअ ताईं नथो पहुचे? अञा बि पोयूं ॿ सिटूं ॾाढियूं मानाइतूं ऐं मोहबतनि जे मस्जिद में सजदो कराए थो सघे। महबूब समुंड आशिक़ साहिल, महबूब समुंड आशिक़ साहिल, या आशिक़ समुंड महबूब साहिल। छा ही ख़्याल मूं में तूं मौजूदु अज़ल खां जहिड़ो न आहे? शाइरीअ जे वसी कैनवास में दाख़िल थिए थो त उनजी गहराईअ में माण्हू लहंदो थो वञे। संदसि तख़यल जी उॾार आसमान जो सैर थी करायो छॾे। उहो हुमेरा नूर जे लाज़वाब दात जो कमाल आहे या वरी हिन तख़यलाती सरज़मीन जे मुशाहिदनि जो कमाल चइजे जंहिं ते हिन पंहिंजे पेरनि जे पिणनि जा निशान छॾिया आहिनि। बहरहाल जेको बि आहे हू जदीद सिंधी शाइरीअ में सिफ़ अवैल जी शाइरनि में शुमार थिए थी। ज़रूरत नेकनियती ऐं क़दुरु शुनासीअ जे हुमेरा नूर हिकु वक़्तु शाइरी कहाणियुनि कालिम नवीसी ऐं तर्जुमे जहिड़े फन सां निभा करण सां गॾोगॾु समाज सुधारक तौर पर पंहिंजूं ज़िमेवारियूं निभाईंदी रही थी। हिन सिंधी अदब जे झोल में मोतियुनि जी माला जहिड़ा टे गुल किताबनि जी सूरत में हिन क़ौम खे तोहफ़ो ॾिना आहिनि जेके यकीननि तोहफ़े जहिड़ा ई आहिनि। दर्द जी ख़ुशबू शाइरी जेका 2004 ईस्वी में छपियो, ज़ाइफ़ा ज़ात कालम में कहाणियूं 2006 ईस्वी ऐं तूं ऐं मां शाइरी 2011 ईस्वी शामिल आहिनि। हुमेरा नूर हिन वक़्तु कंहिं समाजी तंज़ीम सां लाॻापियल आहे ऐं पाण हिन वक़्तु हैदराबाद में रिहाइश पज़ीर आहे। मगर सामीन ही बि असांजी ज़िंदगी ख़ूबसूरत शाइरा हुमेरा नूर ऐं असांजे अॼोके प्रोग्राम जी जेका टीवी मानाइती लेखिका आहे, शाइरा आहे ऐं हिन पंहिंजी नंढड़ी उमिरि में शाइरी जा अहिड़ा त कोतल कोॾाया आहिनि जो उन्हनि ते दिलि थिए थी त वधि खां वधि ॻाल्हाइजे। भाजपो घुरिजे ख़ालिदा सहर सुमरो। नामवर शाइरा ख़ालिदा सहर सुमरो जो असुल नालो ख़ालिदा सुमरो आहे। हिन 1 अप्रैल 1984 ईस्वी ते लाड़काने में शेर अली सुमरे जे घर में जनम वरितो
प्राइमरी तालीम गवर्नमेंट प्राइमरी स्कूल मोहम्मदपुर लाड़काने मां, मैट्रिक गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल लाड़काने मां 2000 ईस्वी में, ऐं ग्रेजुएशन में गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज लाड़काने मां 2004 ईस्वी में हासिल कया आहिनि। हिन लिखण जी शुरूआत 1997 ईस्वी खां कई। बाक़ाइदे संदसि लिखणियूं 2004 ईस्वी खां मंज़र आम ते अचणु लॻियूं। ख़ालिदा नई चईअ जी शाइरा आहे, जिन जे ख़्यालनि जी उॾाम आसमान जे वसतनि जी सैर कंदे नज़र अचे थी। संदसि लहजो असलूब वणंदड़ आहे, संदसि शाइरी सिंध जे वसी पस मंज़र खे वाउको करे थी। हिन जी शाइरीअ में पंहिंजे समाज जा सूर सचूं खाईंदे नज़र अचनि था। उहो जेको बि सोचे थी संदसि हर सोच में ज़िंदगीअ जो सुॾको महसूसु थिए थो, ऐं हूअ सिंध वातालय जान निशावर करण लाइ उत्साह थी। संदसि गज़ल जो ई सिटूं अहिड़ी अकासी कनि थियूं। मिटीअ माता मथां सदके करे सिर सां निभाए वञ। मिटीअ माता मथां सदके करे सिर सां निभाए वञ। करे कुर्बान हर सामान धरतीअ खे बचाए वञ। करे कुर्बान हर सामान धरतीअ खे बचाए वञ। सभु कुझु कुर्बान करे धरतीअ खे बचाइण जो ख़्यालु बाक़ी ॾाढो ख़ूबसूरत ख़्यालु आहे। या वरी संसीस तूं जेके आज़ादीअ जे पस मंज़र में लिखियल आहिनि। आज़ादीअ खां ओझल माण्हू गूंगो बोरो काणू सम्झो। सिंध सहरा जन्नत जहिड़ी मिटी वारी नाणो सम्झो। मिटी वारी नाणो सम्झो। जन्नत जहिड़ी धरतीअ ते रहंदड़ शहर कहिड़ी न बहितरीन अकासी कई आहे। आज़ादी जहिड़े ख़ूबसूरत नाले सां ई माण्हू खे मोहबत थियो वञे। ऐं जॾहिं ख़ालिदा जहिड़ी शाइरा उनखे शाइरीअ जो विंगस वेस पाराए असांजे साम्हूं पेश थी करे त सच सदको करण जो उत्साह मिले थो। साॻे सिटा सां हिननि सिटनि जी मंज़र निगारी बि केतिरनि मोहबतनि खे जनम ॾिए थी। मुक़दर जो मूं ते ई थोरो थी पिया। मुक़दर जो मूं ते ई थोरो थी पिया। न हर ख्वाब मुंहिंजो अधूरो थी पिया। न हर ख्वाब मुंहिंजो अधूरो थी पिया। गमन जा हीअ बादल न बरसी पवन हा। गमन जा हीअ बादल न बरसी पवन हा। अमा सिंधाजिया नारो थी पिया। अमा सिंधाजिया नारो थी पिया। केॾी न पीड़ा आहे संदसि सिटनि में, केतिरियूं न उमीदूं आहिनि संदसि पीड़ाइनि में। केॾो न ओनू आहे धरतीअ जे हाजपे जो। यकीनन सिंध जे आज़ादीअ जो नारो हाणे आम बणिजी चुको आहे। पर पोइ बि किथे का खोट आहे जंहिंखे हिन शाइरा महसूसु कयो आहे। अहिड़ीअ तरह सॼी शाइरी केतिरनि आशाउनि खे उभारे थी, केतिरनि ख्वाबनि खे जनम ॾिए थी, केतिरनि सपननि जी सादिया जो रूप पसाए थी। रोमांच सां भरपूर हिन सिटनि मां बि लुत्फ़ अंदोज़ थिए जेके मोहबत जी निरास लॻनि थियूं। लुड़क पेई आरियां दीप वेठी ॿारियां। लुड़क पेई आरियां दीप वेठी ॿारियां। आस आहे आस जी आस खे थी सारियां। लुड़क पेई आरियां दीप वेठी ॿारियां। आस आहे आस जी आस खे थी सारियां। दिल ख़ुदा जो घर बा दिल मोहबत जाए भी। दिल ख़ुदा जो घर बा दिल मोहबत जाए भी। तो त काबो डायो मां पई थी ठाहियां। तो त काबो डायो मां पई थी ठाहियां। वाह वाह। सारे शाइरीअ में तशबीहूं बि ख़ूबसूरत इस्तेमालु कयूं आहिनि, जिन में हिकु सुरूर आहे, नगमगी आहे, त मुखीअ जा मटब आहिनि, मतारा प्याक बि आहिनि जेके मस्त थी निकिरनि था। शाइरीअ जूं जेको बि सुर्खियूं भरींदो मदोश थींदो वेंदो। ज़रूरी न आहे त माण्हू नेणनि में मदोश थिए, ज़रूरी न आहे त माण्हू मद थी मदोश थिए, पर मदोश त लफ़्ज़नि जी जादूगरी बि करे थी वञे। मदोश त कंहिंजो मदम आवाज़ बि करे थो वञे। अहिड़ीअ तरह सर जी सॼी शाइरी मदोश कंदड़, वाकई मदोश कंदड़ आहे।
हिन जी शाइरीअ जो हिकु मजमूओ आज पो घुर्जे जे नाले सां 2009 ईस्वी में छपजी चुको आहे, जेको गज़लनि ते मुश्तमिल आहे। पर मूंखे अफ़सोस आहे असांजी हिन शाइरा जेकॾहिं सलाह वठे हा त हुनखे चवां हा त आज पो घुर्जे जे बजाए हू आज़ादी घुर्जे लिखी आहे। आज पो लफ़्ज़ असां वटि अख़बारूं इन करे लिखंदियूं आहिनि जो हुननि खे आज़ादी लिखण ते पाबंदी विझल आहे। सरकार जी बंदिश हेठि आहिनि, पर असां जेके पंहिंजा किताब था कपरायूं, पंहिंजो ख़र्च था कयूं, असां वटि घटि मां घटि उहा आज़ादी हुजे त असां पंहिंजी मर्ज़ी जो नालो सिलेक्ट करे सघूं। ऐं यकीननि आज पोइ ॿ आज़ादी जो हिकिड़ो रूप आहे, पर जेको रूप आज़ादी जो वणंदड़ हूंदो आहे उहो आज पे नथो थी सघे। बहरहाल जेको आहे सो बहितर आहे ऐं उमेद त संदसि ईंदड़ जेको शाइरी जो मजमूओ ईंदो उन में आज़ादी जी हूंदी। हुन खां अलावा बसि किताब जेतिरी शाइरी मौजूदु आहे जेका जॾहिं बि छपी त सिंध जे नए नस्ल जी तर्जुमान हूंदी, छाकाणि जो शाइरी क़ौमनि जी सुञाणप हूंदी आहे ऐं शाइर क़ौमनि जो पयामर हूंदा आहिनि। ख़ालिद आसार सूडो जेका हिन वक़्तु कंहिं समाजी तंज़ीम सां लाॻापियल आहे, मुख़्तलिफ़ मुशाइरनि में बि शरीक थी चुकी आहे, मुख़्तलिफ़ कहाणी कॉन्फ्रेंसनि में बि हिसो वठंदी रही आहे। ताज़ो लाड़काणे में थियल 5 अदीबनि ऐं 5 कहाणियूं में बि हिन पंहिंजी कहाणी पेश कई, खेसि मुख़्तलिफ़ इदारनि पारां अवार्ड बि मिली चुका आहिनि। पाण हिन वक़्तु लाड़काणे में रिहाइश पज़ीर आहे। मुंहिंजो सामीन रेडियो वॉइस ऑफ सिंध जे हिन प्रोग्राम ॾाप जा 10 में सिंधी अदब में औरतुनि जो हिसो जे सिलसिले हेठि अॼु अव्हांजे अॻियां पेश कयूं वियूं सिंध जूं 3 लेखिकाऊं डॉक्टर हमीदा खोड़ो, हुमैरा नूर ऐं ख़ालिदा आसार सुमरो। इंशाल्लाह ईंदड़ हफ़्ते वरी किन 3 ॿियनि अहम लेखिकाउनि सां गॾु अव्हांजे साम्हूं पेश थिबो। तेसि ताईं पंहिंजे मेज़बान अली नवाज़ आरिसर खे ॾींदा इजाज़त। सिंध सलामत, साथ सलामत। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन